पाकिस्तान जे मार्फत सीज़ फायर करे जंग में जान छॾाइण वारो दुनिया जो लठ सरदार अमरीका ईरान के धमकियुनि ज़रिए दबाव में आणण जी कोशिश करे रहियो आहे। अमरीका ईरान के लाॻीता चिता ॾेई रहियो आहे त हू जंग ॿीहर शुरू करे सघे थो। अमरीका उहो बि चई रहियो आहे त जेकॾहिं हिन ॿीहर जंग शुरू कई त हिन भेरे वारा हमला भरपूर हूंदा। अमरीका ईरान मथां ॿीहर हमले करण जी हमाकत करे थो या न, पर अहम सुवाल उहो आहे त छा अमरीका जूं ईरान खे ही पहिरियूं धमकियूं आहिनि? अमरीका त जंग खां अॻु बि ईरान खे धमकियूं ॾींदो रहियो हो। अमरीका जंग जे दौरान भी ईरान के खतरनाक हमलन जा चिता ॾींदो रहियो हो। जंग जे आख़िरी ॾींहनि में अमरीका ईरान जे तहज़ीब के मुकम्मल तौर ते मलियामेट करे ईरान के पत्थर जे दौर में पहुचाइण जा ऐलान भी कया हुआ, पर उन्हनि धमकियुनि जो छा थियो? अमरीका ईरान मथां एतिरा हवाई हमला न कया आहिनि जेतिरा हिन हवाली हमला कया आहिनि। अमरीका जी पहिरें ॾींहं खां वठी कोशिश रही आहे त हू ईरान खे दहशत में आणे, हिन खे पंहिंजे मुतालबा मंझराए वठे। उहा हक़ीक़त आहे त ईरान जंग खां अॻु अमरीका जे धमकियुनि ते संजीदगीअ सां सोचींदो हो, पर जंग खां पोइ जॾहिं अमरीका अकेलो थी वियो ऐं ईरान जे हक़ में न सिर्फ़ ईरान जो समूरो अवाम मुतहद थी मैदान ते बीठो, पर दुनिया जे मुल्कनि ऐं ख़ासि तौर ते यूरोपी मुल्कनि पारां अमरीका जे जंग में मुलविस न थियण जे वाज़े ऐलान खां पोइ अमरीका जी अकेलाई शदीद थी वई। उहो ई सबबु हो त अमरीका पाकिस्तान जे मार्फत ईरान सां ॻाल्हियुनि जी मेज़ ते आयो। ईरान अमरीका जा बुनियादी मुतालबा मञण खां इनकार कयो। अमरीका खे जंग जे मैदान खां पोइ सफ़ारती महाज़ ते बि जेका मात मिली उन अमरीका जो मोराल पुनः घटाए छॾियो। जॾहिं अमरीका उहो ॾिठो त हिक तरफ़ ईरान लाइ आलमी सतह ते हमदर्दी वधी रही आहे ऐं ॿिए तरफ़ चीन ऐं रूस जहिड़ो ताक़तवर मुल्क ईरान जी भरपूर मदद करे रहिया आहिनि, तॾहिं अमरीका चीन जा पेर पकड़ण जी कोशिश कई, पर चीन पारां खतो जवाब मिलण खां पोइ अमरीका पंहिंजे शर्म मथां पर्दो विझण लाइ हिक तरफ़ पाकिस्तान जा अमुन वारा मुतालबा मञण जी ॻाल्हि कई त मथां हिन उहो बि ऐलान कयो त हू ईरान खे तारीख़ी सिकत ॾियण लाइ तमामु वॾे पैमाने ते हमलो करे रहियो आहे। ईरान अमरीका जे अहिड़ी धमकीअ खे बि जॾहिं लिफ्ट न कराई त अमरीका जे लॼ लिकाइण लाइ सऊदी अरब साम्हूं आयो ऐं हिन अमरीका खे अपील कई त ईरान मथां एॾो वॾो हमलो न कयो वञे। ताज़नि इतलाहनि मुताबिक़ अमरीका सऊदी अरब जो उहो मुतालबो मञे वरितो आहे। सऊदी अरब पारां ईरान मथां हमलो न करण जे पोयां असल में अमरीका जी परेशानी मथां पर्दो विझण हो ऐं उन सां गॾु सऊदी अरब खे उहो बि ख़दशो आहे त जेकॾहिं अमरीका ऐं ईरान जे विच में ख़तरनाक जंग जो ॿियो दौर शुरू थी वियो त पोइ जिन अरब मुल्कनि में अमरीका जे अॾनि मथां ईरान जा जवाबी हमला थींदा उन्हनि मुल्कनि में सऊदी अरब बि शामिल हूंदो। उहो ई सबबु आहे त जंग जे सभ खां वधीक नुक़सान जो शिकार अरब मुल्कनि पंहिंजे वजूद मथां वधीक हमला बर्दाश्त करण जी ताक़त नाहे रही। हूअं त पूरी दुनिया अमरीका खे अमुन क़ाइमु करण जूं अपीलूं करे रहियो आहे त दुनिया जे अपीलुनि में इंसानियत खे जंग जी बाहि खां बचाइण ऐं आलमी मार्केट में महांगाई जे मुसीबत खे टारण वारो पहलू वधीक अहम आहे, जॾहिं त अरब मुल्कनि पारां अमुन जे अपीलुनि जो मतिलबु पंहिंजो तहफ़ुज़ करणु आहे। अरब मुल्कनि में हाणे एतिरी सघ बाक़ी न बची आहे जो उहे जंग जो नुक़सान बर्दाश्त करे सघनि। अरब मुल्कनि जे तहफ़ुज़ जो ज़िम्मो अमरीका वटि हो। जॾहिं अरब मुल्कनि ॾिठो त अमरीका पंहिंजो तहफ़ुज़ बि नथो करे सघे तॾहिं उन्हनि खे वधीक एडवेंचर अफोर्ड करण जी हिमत न बची। अरब मुल्कनि जे मथां हिन महिल ताईं जेकी बि हमला थिया आहिनि उन्हनि हमलनि सबबु अरब मुल्कनि लाइ आम तासुर उहो पैदा थियो आहे त उन्हनि वटि तेल जी दौलत त जाम आहे, पर उहा दौलत उन्हनि जो तहफ़ुज़ करे नथी सघे। अरब मुल्कनि खे उहा ॻाल्हि बि शिदत सां महसूस थी रही आहे त आलमी सतह ते अरब मुल्कनि लाइ कंहिं बि क़िस्म जी हमदर्दीअ जो अहसासु न थियो आहे। अहिड़ी हालत में अरब मुल्कनि खे ख़ौफ़ आहे त अमरीका जी जंग में सभ खां वधीक ऐं घण तरफ़ो नुक़सान उन्हनि जो थी रहियो आहे। अमरीका अरब मुल्कनि जी पाण खां बेज़ारी महसूस करण लॻो आहे। अमरीका उन जंग मां जान छॾाइण ऐं मुमकिन हद ताईं ईरान खां पंहिंजा मुतालबा मञण लाइ सिर्फ़ धमकियुनि ते भाड़े रहियो आहे ऐं उन्हनि धमकियुनि ते अमल न करण जो एहसान हू पहिरियों पाकिस्तान मथां विझी रहियो आहे ऐं हाणे उहो थोरो हू सऊदी अरब मथां थफे रहियो आहे। अमरीका खे जंग मां भॼण जा बहाना घुर्जनि। पाकिस्तान जो पतो इस्तेमाल थी वञण खां पोइ अमरीका हाणे सऊदी कार्ड इस्तेमाल करे रहियो आहे। अमरीका जो ख्याल आहे त सऊदी अरब सबबु मुमकिन आहे त चीन जे दिलि में को नरम गोशो पैदा थी पवे। ईरान हिक तरफ़ चीन ऐं रूस खां जदीद हथियारनि जी मदद हासिल करे रहियो आहे ऐं ॿिए तरफ़ ईरान सऊदी अरब समेत अरब मुल्कनि सां सिधियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। ईरान ऐं अरब मुल्कनि जे वधंदड़ वेझड़ाई अमरीका लाइ केतिरी अज़ियत जो सबबु हूंदी, उन सवाल जो जवाब आलमी सियासत जा कमज़ोर शागिर्द बि मज़बूत दलीलनि सां पेश करे सघनि था।